अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। हयात पितावी हैदराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में 4 ॾींहं अॻु ज़मीनी तकरार सबबि ज़ख़्मी थियल BSc जो शागिर्द आमिर अली हैदराणी ज़ख़्मियुनि जा सूर न रहीम यार ख़ान शेख ज़ैद इस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। मक़तूल आमिर जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त 4 ॾींहं अॻु असां पंहिंजे ज़रई ज़मीन ते बीठा हुआसीं त अचानक ॿी धुर हमलो करे सिधी फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में असांजा 4 ॼणा आमिर हैदराणी, शहमीर हैदराणी, हसन हैदराणी, वहीद हैदराणी ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मियुनि खे मीरपुर माथेलो सिविल इस्पताल मां तिबी इमदाद ॾियण बैदि रहीम यार ख़ान रेफर कयो वियो हो, जिते राति आमिर हैदराणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। मातली जे पाराबी पाड़े जे रहवासी एजाज़ अहमद सोलंगी जो बासर ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब मातली अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते हिन इल्ज़ाम हणंदे चयो त अलहमद सिटी में मूं हिकु बासर शख़्स खां 1080 फुट प्लाट 4,86,000 रुपयनि में क़िस्तुनि ते ख़रीद कयो हो, जंहिंजी 95,000 रुपया रक़म अदा पिणु करे चुको आहियां, पर कुझु महीननि जूं क़िस्तूं मूंखां कंहिं मजबूरी सबबि शार्ट थी वियूं। जॾहिं त कुझु महीननि बैदि शार्ट थियल क़िस्तूं जमा करणु वियसि त मूंखे पैसा उछलाए ॾिना विया ऐं चयो वियो त तुंहिंजो प्लाट कैंसिल कयो वियो आहे। हिन चयो त मुंहिंजो प्लाट कैंसिल करण खां पहिरीं मूंखे कंहिं बि क़िस्म जो नोटिस वग़ैरह न ॾिनो वियो आहे, जॾहिं त फाइल में वाज़े तौरु लिखियलु आहे त कंहिंजो प्लाट कैंसिल करण खां पहिरीं उनखे नोटिस ॾिनो वेंदो आहे। वस वारनि खे अपील थो करियां त बासरनि खां तहफ़ुज़ फ़राहम करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। टंडोजाम यंग पैरामेडिकल स्टाफ जे तरफ़ां टाइम स्केल 30% पगार अलाउंस, सर्विस अलाउंस, रिस्क अलाउंस, हाउस रेंट अलाउंस न मिलण ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं सख़्त नारेबाज़ी। मुज़ाहिरो कंदड़नि चयो त असांखे गुज़िरियल 14 सालनि खां के बि अलाउंस हुकूमत न ॾेई रही आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। जेसिताईं असां सां इंसाफ़ करे समूरा अलाउंस बहाल न कया विया तेसीं ताईं असां टोकन हड़ताल जारी रखंदासीं ऐं रोज़ाना जे बुनियाद ते 2 कलाक OPD बंदि रहंदी। अगरि असांजा जाइज़ मसइला फ़ौरन हल न कया विया त यंग मेडिकल स्टाफ पूरे पाकिस्तान जूं OPDs बंदि करे छॾींदा। एहतिजाज में यंग पैरामेडिकल स्टाफ RIC टंडोजाम जे सदर अली गुल मक्सी, मोहम्मद हनीफ़ सुहाग, मोहम्मद आचर मला, हाजी मीरजत, शकील खुश्क ऐं ॿिया शामिल हुआ। नाज़रीन, मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं ताज़ो तेल जी क़ीमतुनि में रिकॉर्ड वाध ख़िलाफ़ PP पारां इंजीनियर मोहम्मद ख़ान फुलपोटो, मंज़ूर कादिर कांदड़ो, ग़ुलाम रसूल खोसो, अली गोहर फुलपोटो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदो तालका नसीराबाद प्रेस क्लब अॻियां पहुतो, जिते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त न्याज़ी सरकार जी नाकारा पॉलिसियुनि अवाम जो जीअन जंजाल करे छॾियो आहे। बुख ऐं बदहाली सबबि अवाम ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी वियो आहे। न्याज़ी सरकार जो ख़ात्मो वक़्त जी अहम ज़रूरत आहे। 27 मार्च वारो लॉन्ग मार्च न्याज़ी सरकार जे ख़ात्मे जो ॾींहुं साबित थींदो। खैरपुर नाथन शाह में ॻोठ मीर ख़ान पाही वासी ॻोठाणनि रियाज़ अली पाही, नियाज़ अली पाही, ग़ुलाम अली कमराणी, मरीद अली ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे जीजल मां अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। ॻोठाणनि दाहींदे ॿुधायो त जीजल मां अस्पताल जे इंतिज़ामिया सनम ज़ाल मंज़ूर पाही जी डिलीवरी फीस 17,000 वठी ऑपरेशन कयो, जेको डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबि ग़लति ऑपरेशन थियण ते इस्पताल इंतिज़ामिया असांखे ज़बरदस्ती हिरासां करे दड़का दाबा ॾेई मरीज़ औरत खे इस्पताल मां ॿाहिरि कढी छॾियो। असीं ऑपरेशन थियल औरत खे खणी लाड़काणे इस्पताल पहुतासीं, जिते रस्ते में ॿारड़ो फ़ौत थी वियो। लाड़काणे इस्पताल में वॾी रक़म एवज़ औरत सनम जो इलाजु करायो, जिते संदसि हयाती बची वई। हिननि दायो त सैकड़ा डॉक्टरनि जी ग़लति ऑपरेशन करे माण्हुनि मरण जो इम्कान आहे। ग़लति रवैयनि सबबि बहिराणियुनि खां आयल माण्हुनि खे दरबदरी जो मुंहुं ॾिसणो पवे थो, जेको वॾो ज़ुल्म आहे। इस्पताल इंतिज़ामिया पारां ग़रीब माण्हुनि सां नारवा सलूक करे लखें रुपया कमाए ऐं माण्हुनि खे ज़लील ऐं ख़्वार कयो वञे थो। हिननि वस वारनि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त जीजल मां ख़ानगी इस्पताल जे डॉक्टराणी साजिदा खंड, डॉक्टर आफ़ाक़ आराई समेत अमले ख़िलाफ़ संदन ग़फ़लत जो तकिड़ो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।